दिल खुदा सब कंहिंखे ॾिनी आहे अर्श ॾे निहारे चवे थो मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा सोना करीम रब मां त बकरार गरीब हां पर जे बादशाह जी न्याणी मूंखे निकाह में ॾेई छॾी त मुंहिंजा मौला तुंहिंजे कुदरत में को फर्क पवण वारो नाहे। जॾहिं न बादशाह का सवाल करी त उन जी शान आहर घुरंदो कर मुसलमान नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं अलाह खां न घुरंदो कर खुदा खां वॾो ख़ैर घुरंदो कर। अल्लाह जा बाना बादशाह वापस हलियो वयो न्याणी वापस हली वई हिन बकरार बकरियूं छॾे पोयां लॻो वञी बादशाह जे दर ते वेही रहियो। ॾींहं गुज़रंदा रहिया दुनिया ॾिसंदी रही को सोभर वज़ीर आयो पुछण लॻो नौजवान केर ही बकरार आहियां छाजे लाइ वेठो आहीं चई जंहिंसां मुतालबो कयो अथमि उहो ॼाणे थो। हिकु ॿ ॾींहं टे ॾींहं गुज़रिया वज़ीर चयो त ॻाल्हि कर मक़सद कहिड़ो आहे चवे थो तूं छो थो पुछी जंहिंखां मूं मुतालबो कयो आहे ओ मुंहिंजो मुतालबो पूरो कंदो। वज़ीर ॾिठो तई झंग जो चरियो आहे चवे थो उन मूंखे मोकिलियो आहे ॻाल्हि कर चई तोखे मोकिलियो थी चई हा चई जे मुंहिंजी ॻाल्हि तोखे ॿुधाई अथई त इहो छो न ॿुधायो अथई त मां वेठो छो हां इहो तोखे छो न ॿुधाई त मां वेठो छो हां चई मूंखे इहो बि ॿुधायो अथई चई जे इहो बि ॿुधायो अथई वज़ीर अटकल कई इहो बि ॿुधायो अथई त ॿुधाए छा करिणो आहे चई तूं ज़ुबान सां ॿुधाए त मां ज़ुबान खोलियां चई बकरार हां बादशाह जी धीउ सां शादी करण थो चाहियां चई त नंढड़ी ॻाल्हि आहे मुंहिंजो हिकिड़ो मुतालबो क़बूल कंदे चई हा चई अच मूं सां वैरान पट में वठी वियो। काथे वठी वियो ॻाल्हायो ॻोठ मोहम्मद सिद्दीक मियार का बेला वारा ॻाल्हायो काथे वठी वियो वैरान पट में वठी वियो। उन वैरान पट में जिथे न पखी हुयो न माण्हू हुयो न सावक हुई न गाह हो न वण हुयो उनखे चई इते वेह जेकॾहिं तूं वाकई सचो अल्लाह जे दरबार में पक्को सवाल कयो वेठो आहे त इन जगह ते वेही यार खे सॾड़ा कर ज़िक्र कर जॾहिं इन वैरानीअ खे अल्लाह गुलनि सां आबाद कयो त मुंहिंजो वाइदो आहे मां तुंहिंजे सेज खे बादशाह जे न्याणीअ सां आबाद करे छॾींदुसि। वो ग़रीब चए बस एतिरी ॻाल्हि आहे या त मुंहिंजे लाइ सवली आहे। वज़ीर वेंदो रहियो हुन पंहिंजे रब्बे ज़ुल जलाल जे ज़िक्र जूं लोलियूं ॾिनियूं अल्लाह जे ज़िक्र में मशगूल थी वियो मुंहिंजे सोने करीम रब जो ज़िक्र कंदो रहियो। हेॾा वज़ीर बादशाह खे वक्तन फ़वक्तन ॿुधायो बादशाह न्याणी जवान थी वई आहे बादशाह चयो अकेली न्याणी आहे को नेक साले हुजे। वज़ीर हिकिड़ो दफ़ो ख़्याल कयो वञी ख़बर चार लही जा वज़ीर जो उन वैरान पट में आयो ॾिसे त गुलाब जा गुल टिड़ी रहिया आहिनि मौज में मस्तानो अल्लाह जे ज़िक्र जे मौज में लॻो पियो आहे कंहिंजी परवाह ई कान्हे का ओ फ़कीर पंहिंजे ज़िक्र जे मौज में वञी बादशाह खे ॿुधाई बादशाह तव्हांजे न्याणीअ जे लाइ अल्लाह जो नेक बानो ॻोल्हे आयो हां। बादशाह वज़ीर पहुता अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम निहारे वरी रब जे ज़िक्र में वज़ीर चयो फ़कीर ज़रा हेॾे निहार उन नौजवान निहारे वरी ज़िक्र में बादशाह खे चई इजाज़त ॾियो त हिनखे थोरो मटको ॾियां। बादशाह चयो ख़बरदार थी जेको वज़ीर बादशाह ॾे नथो निहारे मूंखे इहो ई न्याणो खपे इहो ई न्याणो मूंखे खपे। वज़ीर वेंदो रहियो बादशाह वेंदो रहियो जेॾी महिल वरी वज़ीर आयो त बादशाह तो ते राज़ी थी वियो आहे हाणे हल हली महल में वेह तुंहिंजो निकाह कयूं। ख़बर थी ख़ुदा जा बाना उन अल्लाह जी ज़ाकिर बाने जवाब कहिड़ो ॾिनो निहारे चवण लॻो वज़ीर ओ वज़ीर जेसीं ताईं बादशाह जी न्याणीअ जे मोहब्बत में मां अल्लाह जो ज़िक्र कयो त बादशाह भी झंग में हली आयो वज़ीर भी झंग में हली आयो हाणे मुंहिंजे अंदर जी अख खुली वई आहे हाणे मां पंहिंजे करीम रब जे जलवन जे दीदार ला ज़िक्र करे रहियो हां। हींअर मुंहिंजे दिल खे ख़ुदा जे कुदरत जा जलवा बि नसीब आहिनि रसूलुल्लाह जो कुर्ब भी नसीब आहे। इहो हिकिड़ो बादशाह छा अहिड़ा हज़ार बादशाह हुजनि मां मुस्तफ़ा जे हिकिड़ी झलक तां कुर्बान करे छॾियां। नारे तकबीर
नारे रिसालत शान मुस्तफा उलमाए सुन्नत। सुभान अल्लाह। जागो था जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। गाल याद थी या विसरी वई किथों गाल शुरू कयम त अल्लाह खे न विसार उन जो खौफ दिल मां न कढ। उहो तोखे एतिरो ॾींदो जो तुंहिंजी दुनिया बि ठही वेंदी, क़ब्र बि ठही वेंदी, हशर बि। याद आ ॻाल्हायो दोस्तो, ॻाल्हि याद आ। अचो त अल्लाह जो क़ुरान पढ़ां। मुझे सोने करीम रब जे दरबार में अर्ज कयोसी मौला हे सजन साईं जो चरियो फ़कीर आयो आ। मौलाना मोहम्मद अमीन जे दावत ते, मौलाना मोहम्मद रफीक या उन जे खानदान जे दावत ते आयो आ। फ़कीर अब्दुल मजीद मरहूम उन जे जीजल अमर जे ईसाले सवाब जे जिक्र वारी महफिल में आयो आ। हे फ़कीर तो पियो चवे त खुदा जो खौफ दिल में रखो, कम थी वेंदा। मौला मां त गरीब हां, बनी बि मूं वटि कान्हे का, तालीम बि मूं वटि कान्हे का, एतिरो को हुनर बि मूं वटि कोन्हे। मौला हे चरियो सजन साईं जो फ़कीर तो चवे रब जो खौफ रख, बेड़ो पार थी वेंदो। मुंहिंजा मौला पंहिंजे पाक क़ुरान करीम मां मुंहिंजी रहनुमाई फरमाए त मुंहिंजी दिल ठरी पए, वाग मदीने वरी पवे। अल्लाह खां सवाल कयूं न, मुझे बेनियाज़ रब पंहिंजे पाक क़ुरान करीम में फरमायो वमन यत्तक़िल्लाह यजअल लहू मखरजा। मुझे सुने करीम रब पंहिंजे पाक क़ुरान करीम जे अंदर फरमायो केरा वमन केरा यत्तक़िल्लाह जेको भी मां अल्लाह जो खौफ दिल में रखंदो, तकवा पंहिंजे अंदर में पैदा कंदो, यजअल लहू मखरजा मां रब थी करे वाइदो तो कयां तू मुंहिंजो दिल में खौफ रख, वाटू तोला मां रब पाण ई खोले छॾींदुसि। अल्लाह जो क़ुरान सचो आहे। ॻाल्हायो मुसलमान हो, अल्लाह जो क़ुरान सचो आ। मौला तुंहिंजो क़ुरान त बेशक सचो आ, पर असांजो मिड़ई अक़ीदो थोड़ो ॻाल्हायो न फ़कीरो, असांजो अक़ीदो मौला थोड़ो कच्चो आ। असांजो हाल उन चोर जहिड़ो आ। चोर खे कंहिं आदिल चयो त म्या तो चोरी कई आ, ची कान कई आ, ची साख खणंदे सोचे सोचे ची पहिरीं मूंखे ॾेखारियो, पहिरीं मूंखे ॾेखारियो त ॾिसां आहे छा। जॾहिं कलाम पाक खणी आया त हो त ॼट हुयो, खिली चई भरी ॿधी ॾियो, मां हाणे खणी थो ॾेखारियां। असां तुंहिंजो अक़ीदो कुझु ईअं थी वियो आहे। रब जे क़ुरान जो अक़ीदो ईअं न रख, ख़ुदा जे क़ुरान ते यकीन कर, मुंहिंजो रब बेड़ो पार करे छॾींदो। यादि रखी छॾ, अल्लाह जो क़ुरान ओहो आहे जंहिंमें शक जी गुंजाइश नाहे। अल्लाह जे क़ुरान करीम में जेकी कुझु फरमायो वियो उन जे मुतालिक़ मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो वमन अस्दक़ु मिनल्लाह हदीसा। जेकॾहिं बिरादर जो फ़ैसिलो हुजे, ॻोठ जो को चङो नेक मर्द बुज़ुर्ग माण्हू का ॻाल्हि चवे ऐं को छोरो थी चवे त तूं कूड़ थो हणी, सॼे ॻोठ वारा उन जो गलो पकड़ींदा या कोन पकड़ींदा? जवाब ॾियो।
सजे गोठ वारा गलो पकड़े चवंदा बदबख्त हिन नेक शख्स जे लाइ इहो गुमान कीअं थो करी जे कॾहिं गोठ जो नेक माण्हू ॻाल्हि करे उनखे जेको कूड़ो सम्झे गोठ वारा गलो पकड़ींदा ख़ुदा जे क़ुरान ॾे निहार मुंहिंजो रब थो चवे वमल अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा केरा जेको तव्हांजे अल्लाह खां वधीक सची गाल करण वारो पो उन अल्लाह जी सची गाल में जेकॾहिं शक करी तो तुझी सजा कहिड़ी हुअण घुर्जे पंहिंजे पाण जी मुंतखिब कर लेकिन अर्ज कर मौला ज़ाहिरी असबाब त कोन्हनि भला इहो कम थींदो किथां मौला दरड़ो खुलंदो किथां चओ त मां क़ुरान जी अॻे आयत जो हिसो पढ़ी वठां अल्लाह जे कुरान करीम जे आयत जो अॻियों हिस्सो पढ़ा मुझे बेनियाज़ रब फरमायो ज़ाहिरी दुनिया जे असबाबन ते यकीन करण वारा कदे पंहिंजे करीम रब जे मथां भी यकीन कर ओ तुझो अल्लाह ओहो आ वयरज़ुक़हु मिन हैसु ला यहतसिब तुझो अल्लाह ओहो आ एड़ा दर खोले छॾींदो आ जेके दर तुझे वहम में भी को न हुंदा त सोचन में भी को न हुंदा कह फरमायो चो मुझे अल्लाह जवाब दे कह फरमायो तू पंहिंजे कम सां थो पियो वञी वींदे वींदे ईअं ज़मीन मां थुॾो लॻो ॾिठई त सोनियूं सिरियूं निकिरी पयूं रब जॾहिं ॾींदो आहे त ईअं ॾेई छॾींदो आहे इहा ॻाल्हि कुझु झझी वणंदी छो त असांखे दुनिया सां ॾाढो प्यार आहे लेकिन सोचियो अथई दुनिया कंहिंजो साथ को न ॾिनो आहे दुनिया कंहिंजो साथ वरी ॾाढिया तो दुनिया कंहिंजो साथ अल्लाह अल्लाह जॾहिं ख़बर आहे त दुनिया कंहिंजो साथ कोन ॾिनो आहे त इन दुनिया जे लाइ दीवानो छो थी पियो हाय खणी कुझु वया कीन खणी कुझु वया कीन जे मालिक लखनि जा लटे आया कांधी ॾई बण मिटीअ जा ओ खणी कुझु वया कीन खणी कुझु वया कीन अदा जे मालिक लखनि जा लटे आया कांधी ॾई मण मिटीअ जा हुया महफ़िलनि जा जेके मोर माण्हू जेके मोर माण्हू बदशान में से शहज़ोर माण्हू शहज़ोर माण्हू पाए अॼु सुता थई पाए अॼु सुता थई लटड़ा कफन जा लटे आया कांधी ॾही मण मिटीअ जा कॾहिं हलणो थिए मुंहिंजा यार ए दुनिया मुसाफ़िर खानो आ कहिड़ो अकुल वारो इंसान आ जेको मुसाफ़िर खाने ते वेही रहंदो मुसाफ़िर खानो त घड़ी खन वेहण ला हूंदो आ जेसिताईं सवारी अचे मंज़िल त पंहिंजो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं वञणो हूंदो आ ही दुनिया ईअं सफ़र आ मुसाफ़िर खानो आ थोड़ो रुगी मथे निहार मोहम्मद रफ़ीक ॾिसे त मुंहिंजो बाबा जानी काॾे वियो वरी को ॿियो दोस्त ॾिसे त मुंहिंजो ॾाॾो काॾे वियो पर ॾाॾो काॾे वियो जेके वया वरी मोटिया जवाब ॾे जेके वया आहिनि वरी मोटिया न आहिनि पर जेको हिते आयो आहे उहो मोटियो आहे या कोन मोटियो आहे छा थियो अथई मुस्लमान अखियूं खोल मुस्लमान उन दुनिया जे चटके जे मथां तूं चरियो थी पियो आहे जेका घड़ी खन चल फल जो मकान आहे उन करीम रब सां प्यार कर जन मुंहिंजे बेनियाज़ रब सां प्यार कयो चवी त मां अल्लाह जो क़ुरान पढ़ी तोखे ॿुधायां त मुंहिंजो अल्लाह उन्हनि जी इज़त खे कीअं बुलंदो बाला करे छॾींदो पढ़ा रब जो क़ुरान जागो था दुरूद पढ़ो सल्लल्लाहु
अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। एक दफो भरी पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे सुने करीम रब कुरान करीम में फरमायो वाटूं बि खोले ॾींदो साईं, ग़ैबी खज़ाननि मां दरड़ा बि खोले ॾींदो साईं, रिज़्क़ बि ॾींदो साईं। लेकिन अल्लाह शर्त लगायो कंहिंखे ॾींदुसि वमन यतवक्कल अलल्लाह। अल्लाह फरमायो ॾींदुसि, ॾियां त सभिनी खे थो, सभिनी खे ॾियां तो, नमाज़ पढ़ण वारे खे बि ॾियां तो, न पढ़ण वारे खे बि ॾियां तो, काफ़र खे बि ॾियां तो, मुशरिक खे बि ॾियां तो, मुनाफ़िक खे बि ॾियां तो। मगर उन्हनि खे जेको ॾियां तो हिसाब वठंदुसि। पर जेको मां करीम रब जो ख़ौफ़ दिल में रखंदो आ, उनखे जेकी कुझु हिते ॾींदुसि वरी उन जो हिसाब बि उनखे अॻिते ॾेई छॾींदुसि। उनखे हिते बि ॾींदुसि, क़ब्र में बि ॾींदुसि, हशर में बि ॾींदुसि। कंहिंखे वमन यतवक्कल अलल्लाह, जंहिं भरवसो रब थो चवे, जंहिं भरवसो रखियो त बेशक मुंहिंजो अल्लाह रिज़्क़ रोज़ीअ जो ज़ामिन। छा जो ज़ामिन आहे? वरी चयो छा जो ज़ामिन आहे? अल्लाह चयो बाना तुंहिंजे रिज़्क़ जो ज़ामिन मां अल्लाह तोखे पैदा कयो त में इबादत ला। तो चयो मालिक साईं जेको न मूं ते कमु रखियो अथई उहो मूंखां नथो पुॼे, जेको तो खयो आहे मां उहो तो कयां। बेवकूफ़ ईअं कंदो या अकुलमंद कंदो? कोन था ॻाल्हायो मुंहिंजा सुहिणा, ॻाल्हायो जानी। बेवकूफ़ ईअं कंदो। अल्लाह चयो त तुंहिंजे रिज़्क़ रोज़ीअ जो ज़ामिन मां अल्लाह, तोखे मां रब पैदा कयो आहे पंहिंजे यादि लाइ। तूं मुंहिंजो थी सभु कुझु ॾिस त तुंहिंजो कीअं थो थिए। भला जे सादन लफ़्ज़नि में सवाल कयां, काथे रहियो मुंहिंजो सजण साईं? काथे इंग्लैंड, काथे कंडियारो, झर झंग में जबलनि जे विच में नारा छो पियो हणी? जवाब ॾे मुंहिंजा दोस्त, नारा छो पियो हणी? काथे रहियो मुंहिंजो सुहिणो साईं पंहिंजे मज़ार में? काथे रहियो पीर मिठो सुहिणो मुंहिंजो पंहिंजे मज़ार में? काथे रहियो पीरनि जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी बगदाद में? बगदाद में महबूबे सुबहानी मौजूद आहे पंहिंजे मज़ार में। ॾे ख़बर तूं छितो छो थियो आहे? हर महीने यारी छो थो करी, खीर छो थो विराई? हिकिड़ो ई जवाब ॾींदे त मौलाना पंहिंजे ज़ुबान खे संभाल, मां छितो न थियो हां पर मुंहिंजी दिलि दीवानी थी पई आहे। मुंहिंजी दिलि दीवानी थी पई आहे। जेकॾहिं मां तोखे चवां त दिलि छो तुंहिंजी दीवानी थी आहे त हे क़ुरान जी आयत पढ़ी ॿुधाइजां त मुंहिंजे बेनियाज़ रब क़ुरान करीम में फरमायो, इन्नल्लज़ीन आमनू वअमिलुस्सालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। मुझे रब जो कुरान में फरमायो आ त जेको ईमान आणे अमले सालिह कंदो, मां रब थी वाइदो थो कयां त उन जी मोहब्बत मां रब दिलनि में पैदा करे छॾींदुसि। कंहिंजी मोहब्बत दिलनि में रब पैदा कंदो आहे? जवाब ॾे मुसलमान, जवाब ॾियण जो आदि नहीं पर मां जवाब वठण जो आदि हां। अज़ीज़ाने मां अञा क़ुरान करीम जी इजाज़त ॾे त ॿी आयत बि पढ़ां। तुंहिंजा कलाक मुंहिंजो साथ नथा ॾियनि, अञा मूंखे ईसा अले सवाब ते अलॻि ॻाल्हाइणो आहे। अज़ीज़ाने मन मुझे सुन करीम रब पंहिंजे पाक कुरान करीम में फरमायो, मन अमिला सालिहन मिन
ज़करिन औ उन्सा वहुव मुअमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबह वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून।